वल्आकिबतु लिल्मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल हुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। शौक सां मोहब्बत सां वॾे आवाज़ सां नबी ऐं आले नबी जे मथां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला जेतिरी जमात आवाज़ ना है अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना हबीबिना नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहली बैतिहि अजमईन। तमाम पुट जेके वण जे पासे में बिठा वेही रहो त पोइ इनखे नज़र अचे वेही रहो सभई। प्यारा दोस्तों अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जे फज़लो करम सां भलारे दिहाड़े ते अल्लाह असां खे हिन भलारनि जी मजलिस नसीब कई आहे। खुश नसीब आहे वो मुस्लमान, वक्त ई नसीब वारो आहे वो मोमिन मुस्लमान जेको इमाम हुसैन जे ज़िक्र ॿुधण ॿुधाइण जे लाइ जमा थींदो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करोड़े करम ऐं एहसान आहिनि जे असां खे दिलबर साईं जी निस्बत नसीब फरमाई आहे। को कहिड़े दग लाए, को माण्हू कहिड़े दग लाए, को कहिड़े रस्ते ते वठी वञे, का संगत कहिड़ी मंज़िल ते पहुचाए। अल्हम्दुलिल्लाह असां अहिड़े जवान जी दामन में हथ विधो आहे जेको असां खे गुंबद खज़रा ऐं इमाम हुसैन जी करबला ते पहुचाइण वारो आहे। दिलनि में मोहब्बत हुसैन अल्हम्दुलिल्लाह उजागर करण वारो दिलबर साईं आहे। अल्हम्दुलिल्लाह असां उन जमात में शामिल आहियूं जेके 1400 सालन खां वठी ज़िक्र हुसैन में फरहत ॻोल्हींदा आहिनि, जेके ज़िक्र हुसैन में दिलनि खे इत्मीनान पहुचाईंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांजो ईमान, असांजो विजदान इमाम हुसैन जी मोहब्बत आहे, असांजी शरीयत इमाम हुसैन जी मोहब्बत आहे, असांजो दीन इमाम हुसैन जी मोहब्बत आहे, असांजे लाइ क़ुरान जो दस इमाम हुसैन जी मोहब्बत आहे, असांजे लाइ नबी जो फरमान इमाम हुसैन जी मोहब्बत आहे, मौला अली जो फरमान इमाम हुसैन जी मोहब्बत आहे। असांजे सीने में, असांजे जिस्म में हर उज़वे के खोले ॾिसो त सुन्नी हर जाइ ते चेहरो या कब्र में या ज़बान ते इमाम हुसैन जो ज़िक्र नज़र ईंदो। असां कल बि यज़ीद खां बेज़ार हुयासीं, अॼु बि यज़ीद खां बेज़ार आहियूं। न असां यज़ीद जी तारीफ़ ॿुधी आहे, न यज़ीद जी तारीफ़ कई आहे, न यज़ीद जे लाइ को नरम गोशो रखियो आहे। सो माण्हू मुस्लमान ई न आहे जंहिंजे दिल में अहल बैतन जे लाइ बुग़्ज़ हुजे, नबी जे बचड़नि जे लाइ इनाद हुजे, नबी जे शहज़ादनि जे लाइ को वैर हुजे, सो मोमिन मुस्लमान न आहे। ईमान उन वटि आहे, कुरान उन वटि आहे, नबी जी मोहब्बत उन वटि आहे, कलमो उन वटि आहे जंहिंजो सीनो, जंहिंजी धड़कन इमाम हुसैन जे लाइ सरशार आहे, जंहिंजी दिल जी हर धड़कन ते ज़िक्र हुसैन लिखल आहे। असां उनखे मोमिन ऐं मुस्लमान खुद मदीने वाले साईं फरमायो अदिबु औलादकुम सलास खिसालिन, पंहिंजे औलाद खे 3 शयूं सेखारियो। तवज्जो मुरिया साईं जन फरमायो पंहिंजे औलाद खे 3 ॻाल्हियूं सेखारियो। हिकिड़ो
हुब्बे नबीकुम पंहिंजे बच्चन खे पंहिंजे नबी जी मोहब्बत सिखारियो व हुब्बे आल नबीकुम ऐं पंहिंजे बच्चन खे नबी जी आल जी मोहब्बत सिखारियो व क़िराअतिल क़ुरान ऐं क़ुरान पढ़ण सिखारियो नबी सुणे पंहिंजी मोहब्बत आले नबी जी मोहब्बत के कुरान पढ़ने सां गॾायो आहे कुरान सां शामिल कयो आहे छाजे लाइ छो जो जेको कुरान पढ़ंदो आहे तंहिंजो सीनो अहल बैतन जी मोहब्बत में भरिजी वेंदो आहे तंहिंखे कुरान नफ़ो नथो ॾे तंहिंखे कुरान फ़ाइदो नथो ॾे जेको सखड़ो कुरान पढ़े उनजी मोहब्बत अखरनि ताईं महदूद आहे सो अखरनि पढ़ण ताईं महदूद आहे उनखे कुरान जो फैज़ न मिलंदो नूर न मिलंदो कुरान वारी हिदायत न मिलंदी छो त उनजो सीनो हुब्बे आले मोहम्मद खां ख़ाली आहे कुरान उनखे फैज़ ॾींदो आहे जेको नबी जे बचड़नि सां मोहब्बत करण वारो सुभान अल्लाह हजरत हबीब किबरिया रऊफुर रहीम नबी हज्जतुल विदा जे मौके ते खिताब फरमायो पंहिंजे उम्मत खे नस ॾिनो हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद जा फरमान जारी कया ऐं आखिर में साईं ने फरमायो ॿुधायो मूं तव्हां ताईं दीन पहुचायो कि न दीन पहुचाए चुकुस कि न 1.25 लख साहबी बीठा हुया 1.25 लख सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सभिनी जो या रसूल अल्लाह तव्हां कुरान पहुचायो तव्हां दीन पहुचायो नबी साईं फरमायो ॿुधो जेकॾहिं मूं दीन पहुचायो आखिर में तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि थो चवां अहिड़ी शइ थो फरमाया जे उन्हनि खे चंबड़ी पवंदो तव्हां कॾहिं गुमराह न थींदो राह खां न भटकंदो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कहिड़ी शइ साईं जन फरमायो तव्हांजे अंदरि 2 ॻरियूं शयूं छॾे थो वञा हिकिड़ो क़ुरान ॿिया मुंहिंजा अहल बैत हिकिड़ो क़ुरान हिकिड़ो क़ुरान ॿिया अहल बैत जेको क़ुरान पढ़ंदो अहल बैतन सां मोहब्बत रखंदो नबी तो फरमायो उहो कॾहिं गुमराह न थींदो क़ुरान अहल बैतन सां गॾु हूंदो अहल बैत क़ुरान सां गॾु हूंदा तव्हांजो जॾहिं मां कौसर ते बीठल हूंदुसि क़ुरान ऐं अहल बैत ॿई गॾिजी कौसर जे किनारे ते मूं मोहम्मद करीम सां अचे मिलंदा दिलबर आवाज में अचण वारो शुक्र कयो अल्लाह जो अल्लाह असां खे अहल बैत जी मोहब्बत ॾिनी आहे त क़ुरान जी मोहब्बत ॾिनी आहे हिकिड़ा क़ुरान पढ़ण में मसरूफ़ थी विया तंचो अहल बैतन जी ज़रूरत नाहे हिकिड़ा अहल बैतन जी मोहब्बत जी दावा करण लॻा पर क़ुरान खे छॾे ॾिनुनि अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी आहियूं अहले सुन्नत व जमात वारा जेको अक़ीदो असांखे दिल पर साईं सेखारियो आहे त हिकिड़ो हथ असांजो अहल बैतन जी दामन में आहे ॿियो हथ असांजो क़ुरान में आहे इंशाअल्लाह जीअं कौसर ते अहल बैत क़ुरान नबी सां मिलंदा असां बि हली महबूब सोने जी दरबार में पहुंचंदासीं अहल बैतन जे सदके कौसर जो प्यालो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह क्या आशिक चेवा मिलेगी जन्नत पिएगा कौसर जोर से जो सुभान अल्लाह मिलेगी जन्नत पिएगा कौसर उसी को महशर में चैन होगा नबी मोहब्बत करेंगे उससे कि जिसके दिल में हुसैन होगा नबी मोहब्बत करेंगे उससे कि जिसके दिल में हुसैन होगा सल्लल्लाहु अलैहि काज़िबान खामोश न रहे मोहब्बत से पढ़े सल्लल्लाहु मदीने वाले साईं फरमायो मुझे दिलबर नबी फरमायो अहब्बु अहली व अहब्बु अलिया ए मोमिनो ए मुसलमानो मुझे अहल बैतन सा मोहब्बत रखो मुझे अली सा मोहब्बत रखो
अली से मोहब्बत रखो, मुझे अहल बैतन से मोहब्बत रखो। फ़इन्न मन अबग़द अहदम मिन अहली, देखो तमामा मुझे अहल बैतन मां के हिक सां बि बुग़्ज़ रखे, के हिक सां बि इनात रखे, के हिक सां बि वेर रखे। फ़क़द हर्रम शफ़ाअती, उनजे लाइ मुंहिंजी शिफ़ाअत हराम थी वेंदी, उनखे मुंहिंजी शिफ़ाअत कोन मिलंदी। क़यामत में तंहिंखे मां कोन सुञाणंदुसि, तंहिंखे पंहिंजो कोन कंदुसि, वेझो अचण कोन ॾिनो वेंदो। जेको अहल बैतन सां बुग़्ज़ थो रखे, अहल बैतन सां इनात थो रखे, नबी जे बचड़नि सां वेर थो रखे, तंहिंखे नबी जी शिफ़ाअत कोन मिलंदी, को सर कोन मिलंदो। मज़मून मुखालिफ छा थियो, जेको अहल बैतन जो हुबदार आ, जंहिंजी दिल में इमाम हुसैन जी मोहब्बत आ, जंहिंजी दिल जी धड़कन अली अकबर ऐं अली असगर सां जुड़ियल आ, जेको हज़रत इमाम अब्बास सां मोहब्बत रखण वारो आ, शुहदाए करबला सां दिल लाइण वारो आ, शिफ़ाअत नबी जी मुन खे नसीब थी। सुभान अल्लाह। इबादत करे, बंदगी करे, नमाजों पढ़े, रोजा रखे, ज़कातूं दे, हत्ता के मस्जिदुल हराम में भी नमाज पढ़े। तब जमूरिया तो थका थका बिठाया जाइए। माशाअल्लाह, गर्मी भली हुई, थधड़ी हवा भी लगे थी पई, उस जे तोड़ का अल्लाह फकीरन जे लाइ झुड़ बाणे छॾियो आहे। जोर सां चओ सुभान अल्लाह। हिते दिलबराबाद में नमाज पढ़, हिकड़ी नमाज जे बदले हिक नमाज जो अजर मिलंदुई, पर मस्जिदुल हराम में नमाज पढ़ो, हिक नमाज जे बदले अल्लाह हिक लख नमाज़न जो अजर अता फरमाईंदो। हर को माण्हू मस्जिदुल हराम में भी वो मकाम जेको मस्जिदुल हराम में सबका अरफा व आला मकाम दर्जे में शान में इज्जत वारो मकाम इब्राहिम ऐं हजरे अस्वद जे विच वारी जाय जिते भी जा दुआ घुरंदे अल्लाह कबूल फरमाईंदो, जी चवंदे अल्लाह मंजूर फरमाईंदो। नबी साईं बि फरमाए अन रजुलन सफन बैन रुकन वल मकाम, को मानू मस्जिदुल हराम में मकाम इब्राहिम ऐं हजरे अस्वद जे विच में भी साम व सल्ला नमाज पढ़े, रोजा रखे, इते इबादत करे, बंदगी करे, पर इन हाल में जो अहल बैतन सां बुग़्ज़ हुयुसि, अहल बैतन सां इनाद हुयुसि, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं अल्लाह जे साम्हूं पेश थींदो दख़लन नार, नबी तो फरमाए इनके उठे मुंह जहन्नम जी बाह में उछलायो वेंदो, दोज़ख में उछलायो वेंदो। जन्नत कोन मिलंदी, जन्नत उनके मिलंदी जंहिंजी दिल अहल बैतन जी मोहब्बत में भरियल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अफसोस आहे जो सोशल मीडिया खोलियो अले कहिड़ी वबा पई आहे, जो माण्हू यज़ीद जी तारीफ़ था कनि, आहिस्ता आहिस्ता उहे रिवायतूं जेके अहल बैतन जे शान वारियूं आहिनि, मौला अली जे ज़िक्र वारियूं आहिनि, इमाम हुसैन जे दर्जे वारियूं आहिनि, उन्हनि खे विसारियो थो वञे, इनकार कयो थो वञे। भली इनकार करे, अल्लाह टिखर सजनी चई ओ मौलवी नबी जे बचड़नि जे लाइ भली माण्हुनि खे बुग़्ज़ सेखार, पर यादि रखो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तोखां पुछाणो थींदो त कीअं नबी जे बचड़नि सां वेर पातो अथई। हदीस मुबारक आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो यौम महशर पे हज़रत हबीब किबरिया फरमायो इज़ा कान यौमल क़ियामत नादा मुनादिन मिन बतानिल अर्श, अर्श जे थंभ खां क़यामत जे ॾिहाड़े पढ़ो ॾिनो वेंदो, हिकिड़ो मुनादी ईंदो, तवज्जो हेॾे कजो। ओ यज़ीद सां दिल लाइण वारा, ओ इमाम हुसैन सां बुग़्ज़ रखण वारा, कन खोले हदीस ॿुध। नबी तो फरमाए क़यामत जे ॾिहाड़े
अर्शे मुअल्ला जे थंब खां ऐलान कयो वेंदो पढ़ो ॾिनो वेंदो ए क़यामत वारो या अहलल क़यामत अग़मिदू अबसारकुम बितहव्वुज़ फातिमत बिन्त मुहम्मदिन ए क़यामत वारो नज़रूं झुकायो अखियूं हेठ कयो हया कयो जो मुहम्मद मुस्तफा जी न्याणी फातिमत ज़हरा थी अचे निगाहूं हेठ कयो पर्दो कयो जो नबी जो बचड़ो थो अचे अम्मा फातिमत ज़हरा अल्लाह जे हुजूर में थी अचे हज़रत जीजल अम्मा फातिमत ज़हरा ईंदी इन हाल में जो मा कमीसिन मग़दूबिन बिदमिल हुसैन अम्मा दी इमाम हुसैन जो रत हाणो कुर्तो जीजल जे हथ में हूंदो वो कुर्तो जॾहिं इमाम हुसैन घोड़े तां हेठ तशरीफ फरमा थियो हुयो त ज़ालिमनि छा कयो जो तारीख़ तबरी वारो लिखे थो जसद अक़दस हेठ पियो हिकिड़े ज़ालिम साईं जी गिची मुबारक ते तलवार हलाए सरे पाक खे तने पाक खां जुदा कयो आहे ऐं सनन जी कमीस मुबारक लाहे करदी आहे ओ वो जिस्मे अतर जे जिस्म खे मुंहिंजा नबी चुमंदा हुया फरमाईंदा हुया तू तो मुझो गुलाब जो गुल कमीस रत हाणी फाटल कमीस क़यामत जे ॾिहाड़े ज़हरा साईं पंहिंजे हथ में खणी ईंदी अल्लाह खे अर्ज़ कंदी मुंहिंजा मौला फतहवी अला साकिल अर्श जीजल अम्मा फातिमा अर्श जे हेठां अचे बीहंदी अर्ज़ कंदी ओ मुंहिंजा मौला इक़दी बैनी व बैन मन क़त्ल बलदी मुझो ऐं मुंहिंजे बच्चे जे कातिल जो फैसलो इमाम हुसैन जे कातिल जो फैसलो कर जे मुझे बच्चे जो रत वहायो उन जो फैसलो फरमा ॿुधावो किथे वियो अल्लाह जो अर्श लुटी वेंदो कंबी वेंदो पहिरियों फैसलो थींदो रब फरमाईंदो और ये फातिमा तुझे बच्चे जो हिसाब किताब अल्लाह सुभान अल्लाह ते इंसाफ थींदो नबी सही फरमायो त मुंहिंजी न्याणी जो अव्वल फैसलो कयो वेंदो ऐं हुसैन जे कातिलन खे पहिरियां सज़ा ॿुधायो जॾहिं सईदा ज़हरा साईं इंसाफ जे लाइ अचे अम्मा जीजल अचे अर्ज़ करे मौला मूंखे हिसाब ॾे मुझा मौला मुझे बच्चे जे रत जो हिसाब दे ओ इमाम हुसैन सा बुग़्ज़ रखण वाला के पासे वेंदे मुंह ॾेखारींदे याद रखो तंदु शर्म खां कोन खणी सघंदे जे चाही तो अल्लाह जी मोहब्बत नसीब थे नबी जी मोहब्बत नसीब थे अज दिल मदीने वाले साईं जे अहल मुझे मुर्शिद दिल पर साईं सुभान अल्लाह तबारो भलारो हुआ भागवारो भलारो हुआ पंजतन साजे जो प्यारो रहमतों बरकतों सब उन्हें ले बेड़ो उन जो सदा पारो शाल असांजे सीनन के अहल बेतन जी मोहब्बत से मालामाल फरमाए अल्लाह असांजे सीनन के अहल बेतन जी सिकत से भरपूर फरमाए रब मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह ये मुंहिंजे हथ में मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो कुरान मजीद तर्जुमो लिखियल आहे जो सुभान अल्लाह ये नौ एडिशन छपजी आयो सुभान अल्लाह अज नौ एडिशन मु अर्ज कयो त अहल बेतन जा हवदार कुरान सा दिल लाण वाला कुरान पढ़ो पर ये पढ़ो त कुरान असा के चवे छातो ये दिल पर साईं तर्जुमो लिखियो आ ये कुरान पढ़ंदो दिन अल्लाह सा कचहरी करे सुभान अल्लाह ये मुझे हथ में आए मुझे बिरादर शहीद उमर शहाबुद्दीन जी सवाल मैंने लिखिया इंशाअल्लाह इनमें साईं उथे जी तदे ते आया बुजुर्ग आया नसीहत पुछियूं सेब लिखियो इन अदे साईं जे
साईं मुंहिंजा सवाने बि लिखी आहे सा पढ़ो हे किताब आहे कुरान जो कदुर कयो कुरान जे लाइ आहे नौजवाननि जे लाइ जवानी होड़ हस्ती आहे कुराड़प में छा कजे कुराड़नि जो कदुर कीअं कजे कुराड़प केॾो वॾो साईं मुंहिंजा बोझ आहे जवानी केॾी वॾी नेमत आहे सो तफ़सील साईं ने लिखियो उन खां बाद में हे किताब आहे मुपाइज़ हसना जो चौथों जिल्द रूहानी रिहान एहसान दिलबर साईं जा जंहिं सां फ़कीरनि खे अॾे छॾियो आख़िर में हिकु किताब आहे शुहदा करबला पुराणो किताब हुयो असर नो इज़ाफ़नि सां अॼु छपजी